वक़्त जे वेरनि में कागज़ किश्ती जहिड़ी हैसियत रखंदड़ इंसान हमेशह यादनि जे समुंड में गोता खाईंदो रहियो आहे। इंसान जो वजूद बि कागज़ जी ॿेड़ी जियां समुंड में अणॼातल मंज़िल जी तलाश तॾहिं खां थी हुई जॾहिं 2022 जे कैलेंडर जो मार्च जो पतो टुटण ते हुयो। अॼु 24 तारीख़ 3 महीनो 2022 जो ॾींहुं अॼु बि चिटो यादि आहे असांखे, जॾहिं प्यारो बाबा देवसी मल हथ लोॾींदे मोकिलायो हो। असां खां कॾहिं इहो सोचियो बि कोन हो त संदुसि आख़िरी मोकिलाणी साबित थींदी। असांजे लाइ 24 तारीख़ 3 महीनो 2022 जी राति जो खेखड़े खे बाहि लॻण सबबि खेखड़े जे बाहि खे ख़तमु करण लाइ देवसी मल घरां निकितो हो, पर उते कंहिं इंसान जी तकड़ में कयल ग़लती देवसी मल जी ज़िंदगी अज़र बणिजी वई। पाण में मोटरसाइकिल जे टकर जे सबबि देवसी मल असां खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। देवसी मल जो तड़पंदड़ वजूद खणी अचनानंद पंहिंजे गोॾे ते विहारी कार में तेलका इस्पताल नंगर पार्कर पहुतासीं, पर देवसी मल जी तकलीफ़ अञा बि वधी वई हुई त असां भॻवान जे दरबार में देवसी मल जी ज़िंदगी जी ख़ैरात घुरण लॻा हुआसीं। डॉक्टरनि जे जवाबु ॾियण ते हुन जे साह जो सॻो बंदि मुठ मां वारी जे दाणनि जियां जिस्म मां निकिरी चुको हो। उहा ज़ालिम मार्च जी राति ग़रीबान बणिजी वई असांजे लाइ, ऐं पोइ असांजो उछंगारूं बि देवसी मल खे जाॻाए न सघियूं। पर उहा देवसी मल खे सुध न हुई त उहा मार्च जी राति मुंहिंजे लाइ आख़िरी राति हुई, ऐं मौत बि एतिरो सस्तो थी वियो आहे छा ॾेढ वाल कपिड़े में वेढ़िजी वियो। ऐं असांखे बि एतिरी सुध न हुई त देवसी मल जी ज़िंदगी एतिरी सस्ती हुई जो सेकंडनि में ख़तमु थी वई। त अॼु बि जॾहिं उतर जूं हवाऊं लाड़ जी तरफ़ भरींदियूं आहिनि, त अॼु बि जॾहिं परदेसी पखेड़ी बिना पंख थींदा आहिनि, त अॼु बि जॾहिं मच कचहरियूं मचंदियूं आहिनि, त राति जो देवसी मल जूं यादूं ईंदियूं आहिनि। समूरियूं कचहरियूं देवसी जे टहिकनि सवाइ अणॼाण थींदियूं आहिनि। बसि हुन जे यादनि जो जनाज़ो कुलनि ते रखी जीअंदा आहियूं, पर सच पच इहो प्यारो बाबा ऐं प्यारो दोस्त हुयो। अॼु बि जॾहिं उहो राति ऐं बाबा देवसी यादि ईंदो आहे त अखियूं कंहिं अणमुदाए ते मींहं जियां बरसी पवंदियूं आहिनि, ऐं अंदर मां उथंदड़ आऊं मौत खे बि ॾोरापा ॾेई वेंदियूं आहिनि। अॼु बि जॾहिं शाम थींदी आहे त मां नगर पार्कर जे रोड ॾांहुं निहारींदो आहियां त कॾहिं प्यारो बाबा देवसी ईंदो घर नगर पार्कर मां। पर कीअं रातियूं कई शामूं गुज़री चुकियूं आहिनि, पर अॼु बि हुनजो आवाज़ बि कोन ॿुधण में आयो आहे। बसि हीअ ज़िंदगी हाणे अलाए अजीब अजीब लॻंदी आहे। हा, मां उहो ई दौलत राय ऐं गुलाब राय। बिछड़ा इस सदा से कि रुत ही बदल गई, बिछड़ा इस सदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। अखो चंगो भिटाई आऊं हला तो चंगो भिटाई आऊं हला तो चंगो भिटाई आऊं हला तो।